महंगाई की बायस आज जहां हर दूसरा शहरी अजाब वाली जिंदगी गुजार रहा है तो वहां टेलर मास्टर्स भी बच न सके। मौजूदा खौफनाक महंगाई के असर से गुज़श्ता कुछ सालों के मुकाबले में इस साल की महंगाई ने सभी रिकॉर्ड तोड़ दिए हैं, क्योंकि मौजूदा हुकूमत की बेमकसद पॉलिसियों ने एक आम शहरी की परेशानियों में मजीद इजाफा कर दिया है। मौजूदा हुकूमत जो पॉलिसियूं इंतहाई मां समझा तो अवाम दुश्मन आहिनि। गरीब माण्हू ॾींहों ॾींहुं जेको आहे गरीब थींदो पियो वञे। हिते मार्केट जो इहो हाल आहे जो कमकार जे हवाले सां गुज़िरियल साल जी भेट में तमामु घटि कम आहिनि। असां बि बाज़ार में वेठा आहियूं सॼो ॾींहुं, माण्हू कपिड़ो वठण जे लाइ तयारु न आहिनि। शायदि मां सम्झा थो गुरबत हींअर अञा वधी रही आहे। असल में जेको असांजो कमु आहे उहो हिकिड़ो मईशत ऐं जेको आहे सो ज़राइत सां लॻा पियल आहे। ना इन हुकुमराननि जे करे जेको ज़राइत खे हठी न मिलणु, सारियुनि जो अघु न मिलणु, कणिक जो अघु न मिलण जे करे हिन वक़्त जे ख़ैर जो पंजो रोज़ आहे बाज़ार में, पर उहे मज़ा कोन्हनि। तव्हां हाणे बि बाज़ार जी विज़िट कयो त बाज़ार अञा ताईं विरान लॻी पई आहे ऐं माण्हू लटो कपिड़ो वठण लाइ तयारु कोन्हनि। ऐं उन खां पोइ हर माण्हू जी इहा कोशिशि आहे त भाई मां न वठां पर पंहिंजे बचड़नि खे ईद ज़रूरु करायां, पर उन वीचारनि वटि वसाइल न हुजण जे करे उहो बि कपिड़ो वठण लाइ तयारु कोन्हे। बाज़ार विरान लॻी पई आहे। इहा हुकुमराननि जी हिकिड़ी मईशत जी जेका तबाही आहे, इन जो कारण इहा आहे त अॼुकल्ह रमज़ान में जिथे भरियूं ईंदियूं कपिड़नि जूं त उते हाणे जोड़ा भी नथा अचनि। जबकि वश न्यूज़ से बात करते हुए कुछ शहरियों का मजीद कहना कुछ इस तरह था कि जब तक मौजूदा हुक्मरान खाओ और खिलाओ वाली पॉलिसी खत्म नहीं करेंगे तब तक आम दिहाड़ीदार तबका सुकून की सांस नहीं ले सकेगा। कैमरामैन अब्दुल हक मक्सी के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।